साईं, बानो बेगम त हाणे नौकरियण जे साम्हूं बि मुंहिंजी इज़त किराए छॾी आहे। हाणे हूअ त मूंखे घर मां कढण थी चाहे, ऐं तव्हां हुनखे रोकियो नथा। ज़ुलेखा, तूं बानो जी शिकायत ऐं बानो वरी तुंहिंजी शिकायत मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त तूं सही आहीं या बानो सही आहे। माना इन जो मक़सदु त मां तव्हांजे साम्हूं कूड़ थी हणां? ईअं त मूं न आहे त तूं कूड़ थी हणी, ऐं वरी बानो थी कूड़ आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां ॿिन्ही सां असल में बेगन कहिड़ी आहे। साईं, असल में इहो ई मसलो आहे। मां ऐं बानो बेगम गॾु कॾहिं बि रही न सघंदासीं। साईं, ही घर मां बि न छॾींदमि। जे बानो बेगम जिद करे सघे थी त घटि मां बि न आहियां। तव्हां ॿिन्ही जे करे मां अज़ाब में अची मुंहिंजो सुकून बर्बाद थी। ख़ुदा जे वास्ते ॿई पंहिंजो पाण में निकिरो, मुंहिंजो सुकून बर्बाद न कयो। मेरे घर में असांजो परेशान न कयो। सुकून सां रहण ॾियो, मूंखे आराम सां रहण ॾियो। तुंहिंजो पीउ सां वॾो धोखो करियो। तूं सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाए तुंहिंजे दिलि में छा आहे। मूं तोखे कॾहिं बि धोखो ॾियण जो न आहे सोचियो दिलबर। वफ़ा त तुंहिंजी रत में ई न पोइ तूं धोखे ॾियण जो कीअं न सोची। मूंखे बाबा मजबूर कयो, पोइ मां छा थी करे सघां। मुंहिंजो रिश्तो जॾहिं तोसां थियो त यकीन कर दिलबर, मां इलाही ख़ुशि हुयसि। पर बाबा मुंहिंजो रिश्तो गुलू सां करायो। मूं मथां ज़ोर रखियई त तोखे शादी गुलू सां करणी पवंदी। मां गुलू खे न चाहींदी हुयसि, पर हुन सां शादी करण लाइ बाबा मुंहिंजे मथां ज़ोर रखंदो रहियो। जेकॾहिं तूं राज़ी आहीं त पोइ हलूं, हाणे कोर्ट में ॿई निकाह कयूं। हा, मां त राज़ी आहियां त मुंहिंजो निकाह तोसां थिए। कोर्ट में हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बाबा अचे त हुनखे राज़ी करे वठंदासीं। जेकॾहिं पिणहि खे राज़ी थियणो हुजे हा त कॾहिं जो राज़ी थी वञे हा, पर उहो राज़ी कोन थियो। बाबा खे राज़ी करण मुंहिंजो कमु आहे। इन करे असां कोर्ट में हली निकाह कयूं था। जॾहिं तुंहिंजो पीउ आयो पोइ ज़ाहिर आहे शादी खे क़बूल कंदो। इन करे सुभाणे ई वञी मां वकील सां मिली सलाह मशवरो कयां थो। उन खां पोइ तूं को बि बहानो न कढी, सम्झी न? फिर ड्राई भागा चला तो मलुगा तो खाई मुखा को वधी के भागो आहे। अरे फिर ड्राई पिछन न धूड़ मथे में वो कम वाली गाल अग में करी हा ना। कोन देना चाचा ना भाई, कोन देना तो के जो दिखाओ आओ दे आगे का बधी खनिया चाचा नवाब कने हुकुम करे बधी खनिया जाऊं। तो सब सरकार ने नंजी जॾहिं ॻाल्हि शादियुनि ते रसी पोइ खणी न हो। हा त चवां त चाचा नवाब मलूक खे लख ॾेढ ॾेई पको करे छॾियो। लख मलूक खे ॾियूं, असां कब्ज़ो बि न छॾाए सघूं। हा लख बि हो कब्ज़ो बि न छॾाए त पोइ छा थींदो? मलूक को ॾाढो मुड़ुसु थोरी आहे, लख रुपयो खाई वेंदो। हा तूं सुझी थी वियो आहे, असां त पाण ई छटा खाईंदो। हा उन छा कंदा तूं पाण? जेकॾहिं शायदि इन्हनि नहीं जगह खाली कराए सघंदासीं। तो फिलहाल जगह जी लिखत त पाण था न। हा जगह जा मालिक पाण था घुम न। त पोइ तो छा सोचियो आहे? तू कोर्ट में हली मूंसां निकाह करण लाइ तयार आहीं या न? जेकॾहिं कोर्ट में असांजो निकाह थी सघे थो त मां तोसां निकाह करण लाइ तयार आहियां। जॾहिं तूं चवीं हलो। जेकॾहिं तो ते हली इहो बयान ॾिनो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां निकाह कयां। ज़ाहिर आहे हाणे ईअं चवणो पवंदो न, बाबा जो बि को डस पतो न आहे। इहा बि ख़बर न आहे त बाबा ज़िंदा आहे या हुनखे सुल्तान वारनि मारे छॾियो। जेकॾहिं मां तोखे छॾे ॾियां त पोइ केरु आहे जेको मुंहिंजो सहारो बणजंदो? मां ई तुंहिंजो सहारो बणजंदुसि। तूं रुॻो मूं मथां भरोसो रख। मूंखे तो मथां पूरो भरोसो आहे दिलबर, पर मां तुंहिंजो एतमाद तोड़ियो आहे। तोखे हाणे मूं मथां भरोसो न बीहंदो। दादरी मां दिल जो ॾाढो नरम आहियां। तोखे मूं मां का बि शिकायत न मिलंदी। मां तोखे एतिरो प्यार ॾींदुसि जो तूं हुनजो अंदाज़ो बि नथी लॻाए सघी। दिलबर, हर औरत खे हिकु प्यार करण वारो मुड़ुसु खपे।
जेकर तू मूंखे प्यार ऐं मोहब्बत ॾीं थो त मां ख़ुदा खां ॿियो छा घुरंदसि। तव्हांखे केतिरा दफ़ा चयो अथमि त बि तव्हां सुधरण वारा न आहियो। काथो वञी पिन सिने टुकुर पंहिंजे पेट में बि विझो, असांखे बि आणे ॾियो। पर हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हाणे ॿीहर मुंहिंजे घर जो रुख कयो अथव न त टंगू भञी छॾींदीसांव। मुंहिंजी राणी इहो ई त टिकाणो आहे, ॿियो भला असां काॾे वञूं? अरे ने मलूकड़ा, हाणे ये खणा ॾंद न कढ त भञाए न या पटरी। ॾंद लिका मलूक ॾंद लिका निशानी जो त गरो थई। शादी वारी रात कोड़ल के एड़ा डडा ही मुकोई अज तई मंड काई दे तो वते इन तो बटरी झोली में पई हो जाई। अरे एडे ने भागा कूड़ छतराणी मुके कदे सियाणी मुकोयूं न वो तो के छा थियो जेको ही रोंपो कंदो तो वधी ढंग सा सियाणी ए हाणे गाल के ता घुमाइनी किसी जाती हणी न पातर। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां ई कोड़ो घर था वञे, काथो वञी पिनी सिनी बटर पिया बि खणी अचो ऐं मानी बि वठी अचिजो, पोइ घर अचिजो। न त ॿुधो था न, मां सियाणी विझंदी मां वर ते पके में पाणी, असली घर न छॾींदीसांव। मुंहिंजी राणी थोरो त तरस, गर्मी लगी पई आ, हिन महिल काॾे वेंदासीं? मां त चवां थो घड़ी झट घर हली अञा बि निंड कयूं। मुंहिंजी राणी तव्हां हुते आराम कयो, मां शाम जो कुझु न कुझु करे ईंदुसि, घबरायो छो था? मुंहिंजी राणी मूंते यकीन कर, परेशान न थी, मां वेठो आहियां न। अरे एडे ने भागा वञो ॿाहिर, तो पीनी सिनी टुकुर खणी चो ऐं हा अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजी ज़ाल खे राणी न चइजे, ठके न पातर। राणी न चवां ॿियो छा चवां? कूंज चवां, परी चवां, राणी चवां या आसमान जी का हूर चवां? चाचा निजाम काॾे टकरो त खणी तूं कयूं थो वञे? ख़ैर त आहे न बाबा, थोड़ा ॾींहं कमु और हेठि वञा ॿुध तोखे त दिलबर ॻोल्हींदो थो वठे। हा हा ॻोल्हींदो हूंदो। पोइ हल भला तोखे दिलबर वटि छॾे अचूं। बाबा मूंखे ॿेतर बि कमु आहे, ओॾे छो वञे? दिलबर त चयो त जिते बि हथ अचे त मूं वटि वठी अचिजो। न न ओॾे न लॻस ॿियो त ख़बर तव्हां भला पुलिस वारा आहियो छा? हा ईअं ई सम्झ नथो हलां छा कनि ॿुधा। छा तूं वरियाम खे तो चैलेंज करे? वरियाम खे अॻियां थी हल। छॾ बाबा छॾ मुंहिंजे भाउ खे, न ॿुधी छा? हथु कढ मुंहिंजे भाउ मां। नथो कढां हथ, छा कंदे तूं? हथु नथो कढी न त पोइ भॼिजा न, मुड़ुसु माण्हू थी होॾे जा। ओ भारे ओ मछवारो एॾे तो मारे साद त वॾी फशरी आहे, हे त रड़ियूं करे करे ॻोठ सॼो गॾु कंदो। अचो त हलूं। असां चवी सच तो आ ऐसे वॾी खिट, अचो त हलूं, हिते रड़ियूं करे सॼी ॻोठ खे गॾु कंदो। निज़ाम सां पुॼंदा, हिननि खे ख़बर ई कान्हे का त निज़ाम नांग आहे, नांग जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। चाची हिन घर खे दोज़ख मां न पर बाबा सही इहो किथां जो इंसाफ़ आहे? हिकिड़ो लोठियो माण्हू 70 राज लताड़े असांजे घरनि मां धिका ॾेई ॿाहिरि कढी। छड़ा इहो कंहिंजी ॻाल्हि पियो करी तूं? बसि इन कारे कुम नवाब जी, ॿियो वरी कंहिंजी? नवाब जी? अरे नवाब खे घर त तो लिखी ॾिनो न, मूं त लिखी कोन ॾिनोमांसि न। बाबा साईं अर्ज़ु इहो आहे त तव्हां भले मूंखां भले साईं खे हथ रखाए ॼाण हा सभु ठगी हा हा सभु कूड़ा या लॻत कूड़ी आहे। बस कर नहीं तो साउ ठगी कीअं कंदो? साईं तव्हां त मुंहिंजे दाह खणी आया, मां पंहिंजी बेइज़ती त कोन कराइण आयो आहियां। छोड़े अरे सच तोखे दुखियो लॻो छा? बाबा साईं तव्हां ई सच, मां कूड़ो कूड़े जो, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजो फ़ैसिलो कंदो या मां कयां खणी? ॿुधी जाड़ा ॻाल्हि थी सिधी, जेकॾहिं थाणे ते वञी थो न का बि झल पल न आहे, बाक़ी जेसिताईं पाण में नथा निकिरो त वञी हिक ॿिए जा मथा फाड़ियो, हुनमें मुंहिंजो कुझु बि न वञे। ठीकु आहे, नवाब ॼाणिया पोइ कयां थो, ॿई ॼणा अचिजो त अॻिते फ़ैसिलो कंदासीं, पोइ ॾिसूं केरु थो ॾोही थिए।
कोशिश कंदुसि तव्हां में ठा करायां जो नथा निबरो पाण में त पोइ वञी हिक ॿिए खे थाणे ते टकराइजो। तव्हां ॿई गॾिजी भल मूं खिलाफ गोहराम खे भड़कायो पर मूंखे को बि फर्क कोन पवंदो। इहा त असांखे बि ख़बर तूं जहिड़ी का बि निंदी कोन हूंदी। तूं घणी मुंहिंजे लाइ सियाणी नथी फज़ीलत जो ॻाल्हाए जेकॾहिं न मोड़ीअ न त धिका ॾेई न घर मां कढंदीसांइ। छा तूं मूंखे हिन घर मां धिका ॾेई कढंदीअ? तूं मूंखे हथ त लाइ ॾेखार। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त भी त मां तोखे ॾिसां थी। खुदा जे वास्ते पाणे में न विड़ो छो अची मुंहिंजे घर खे दोज़ख बनायो अथव? चाची हिन घर खे दोज़ख मां न पर हिन दुआ बणायो आहे। जेसी ताईं हीअ हिन घर में रहंदी न हिन घर जो सुकून बर्बाद रहंदो। न तव्हां सुख सां रही सघंदो न वरी मां। तुंहिंजे अचण खां पोइ इहो घर दोज़ख बणिजी चुकियो आहे। सदोरीअ खां अॻु तो हिन घर में बाहि घटि न ॿारी हुई। मूं तोखे छा कयो चाची? छा वरी छा करे सघंदीअ तूं? हाँ करे छा सघंदीअ तूं? अॼु ताईं बि शुक्र कर त तोखे चाची बर्दाश्त कयूं वेठी आहे। जेकॾहिं मूं खिलाफ गोहराम जा कन भरे न अहिड़ो त हशर कंदीसांइ जो पंहिंजी मां जो घर बि हथ न ईंदी। बोलो तू मानी खणी छोरे खे खाराए अच किथे ईअं न थिए त छोरो भुख ते मरी वञे। हींअर भले भुख ते मरे राति जो मानी वेंदा अदा हू बि इंसान माण्हू त जानवर खे पुछियो न आहे। न निभागन जेका असां सां जुट कई आहे न असुल बंदूक हणण जहिड़ा आहे। असां त रुगो हुननि जी हिक वेले जी मानी बंदि कई आहे। अदा भले तव्हां खजूअ खे बंदूक रखो पर घटि में घटि मानी बंदि कई। बोलो जो तो वारो सालो तोलाए दादलो थी वियो आहे। ना दादलो नाहे पर निभागे मथां राम थो अचे। मानी खणी छोरे खे ॾेई अच न त इहे असांखे बि मानी खाइण कोन ॾींदो। अदा तव्हां त पहिरियों ई मानी खाई ठहो कयूं था हुन लाइ मां अलॻि मानी तयारु थो करायां। मुंहिंजो सालो मूंखे हुन मथां एतिरो बि रहम न ईंदो। हल अञा जाई नाहे नानीअ मूं वटि। अदा मुंहिंजी शादी थींदी त दादली सां तूं भले जेको वणे सोचो। दादा न अॼु मां वञी वकील सां मिली थो अचां। ॾींहं ॿिनि में मां ऐं दादली कोर्ट में निकाह कंदासीं। अदा मेरा दादलीअ खां पक त कर ईअं न थे जो कोर्ट हली उते वरी फिरी वञे। न अदा कोन फिरंदसि। मूं पाण इहे ई चाहियो त मुंहिंजो निकाह दिलबर सां थिए पर बाबा ईअं थियण कोन। मां इन रिश्ते खां तूं राज़ी त आहे न? चाचा यकीन कर त मां दिल सां दिलबर खे चाहींदी आहियां। इहा त सुठी ॻाल्हि आहे जे ज़ाल मुड़ुसनि में मोहबत हूंदी त ज़िंदगी सुठी गुज़रंदी। बाबा अलाए छो मूंखे खुटको थो लॻे। ईअं न थे जो असांजो कमु किटली थी वञे। आदन पुट खुटको न कर दुआ कर त दिलबर जो घर आबाद थिए पोइ तुंहिंजे शादीअ लाइ सोचूं। बाबा जेका मां त दिलबर जी हालत ॾिठी आहे न बाबा मुंहिंजी त तौबा थी वई। शादीअ बि तौबा। जॾहिं मुंहिंजी शादी थी वई न त पोइ तोखे बि शौक़ जाॻंदो। अदा तुंहिंजी शादी थी वञे असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। ही असांजो को महिमान आहे जो ओताक ते विहारे हिन खे मानी खारायूं। खण बारो करो ओताक जी सफ़ाई। मूंखे कहिड़ो लाचार जो मां तव्हांजी ओताक ते बुआरो ॾियां? ओताक जो बुआरो त छा पर तोखां गिटिन जा गटर बि साफ़ कराईंदासीं। मुंहिंजो कहिड़ो दो आहे पैसा त तव्हांजा बाबा खाई वियो आहे। इन जो मतिलब त गिटिन जा गटर तुंहिंजे पीउ खां साफ़ कराई। गटर साफ़ कंदा अदा गुलू जे करे असां हिननि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। दादा मुंहिंजो सालो आहे कुझु त हिन जी इज़त तूं अञा उम्मीद रखी वेठो आहीं त तुंहिंजी शादी हिन जी भेण सां थींदी। अदा उम्मीद न बल्कि पूरी पक्का मुंहिंजी शादी दादली सां थींदी। जहिड़ी इज़त कयो पिया तोखे रिश्तो बि त अहिड़ो ॾियूं न। हिन खां वधीक तव्हां इज़त जे क़ाबिल बि न आहियो। तव्हांखे त बंदूक हणिजे अदा गुलू जे करे तोखे बख़्श था कयूं। हाणे बुआरी हड़ दे त कयां न हिते जो ते पूरो। सारंग इहो गुलू जो सहुरो हुयो न? यार मूंखे न आहे ख़बर। मां हिन माण्हूअ खे पहिरियों दफ़ो थो ॾिसां। तो छा अॻ में कॾहिं गुलू जे सहुरे खे ॾिठो आहे छा? हिकु चकर ॾिठो थोमांसि सो बि परे खां। यार खॾ में हणे असांजो छा वियो? मूंखे गुलू चयो जिथे बि नज़र अचेव
त मूंखे फोन करे ॿुधाए छॾियो। हाँ साईं, तोखे चयोई पोइ करेसि भले फोन। हाणे फोन करण जो कहिड़ो फ़ाइदो, जेसि ताईं गुलू वारा अचनि हे वञी वरी अलाए काथे पहुता। भाऊ कोड़ल 2 ॾींहं मूंखे हिते रहण जी इजाज़त ॾियो, 3 ॾींहं ते पैसनि जी भरी खणी ईंदुसि, घबरायो छो था? ठीक आहे 2 ॾींहं रहण जी इजाज़त ॾिए थो, पर जे 3 ॾींहं पैसनि जी भरी न खणी आया न त कपड़नि जी गंढ में विझी दरिया में उछलाईंदो साईं। थोड़ा गैरत त वॾी कई अथई, पर हिन चमड़े खे मुंहुं ॾेई सघंदे? जेकॾहिं हिननि खे मां मुंहुं न ॾेई सघिसि न त पोइ बाक़ी तूं छा लाई? न नानी साणी जो विच में को बि कमु न आहे, चेली जी तोखे या न निबरणो बि तोखे पवंदो। अरे जे तव्हां 2 हो त असां बि त 2 थींदासीं न। ठीक आहे मूंखे क़बूल आहे, तो जो है राहब जो मुकाबलो, मुंहिंजो है सियाणीअ जो। बस हाणे बस मुआ खगा हलियो हर सियाणीअ सां मुकाबला करण। मुंहिंजी राणी, आखिर तूं मूं मां एॾो बिज़ार छो आहीं? ओ मुआ निभागो जी घुटो ॾेई साह पठंदी सां। केतिरा दफ़ा मूं तोखे झलियो आहे त मूंखे राणी न चओ थो कर? पोइ भला तोखे डेल चवां या मीना चवां, वधीक छा चवां, हंझ चवां या कबूतरी चवां, चओ छा चवां? बस हाणे बस हलियो वर सियाणी खे मस्का हण। अरे जाड़ो छा थींदो आहे? जाड़ो अंदर कोठ में रुगो अचे न। देखो जाड़ा तूं अॼु मुंहिंजे घर में कीअं आयो आहीं? या मूंखे ख़बर ॿुधा। छो अहिड़नि ठठनि सां ॼण को घर जो मालिक हुई। मालिक त आहियां, तूं हिते कीअं आयो आहीं? तोखे खणे खुटी ॻोल्हे शिकारनि जा कर, तूं अची थका कयो आहे हिते? नवाब खान अञा ही किसो निबरियो न आहे। ईअं सम्झ त हिन घर में तूं बि रही सघीं थो ऐं मां बि। छड़ा तोला हिते का बि जाइ न आहे, ॿाहिरि निकिर। ठहियो न थियो खणी ॼाड़ी न हण, ॿुधाई तो जाड़ा का न ढींगा ढेरी तो पंहिंजे पुटनि जा पंहिंजे घर वारनि जा कया, पर हाणे तुंहिंजा ढींगा ढेरी असां करे छॾिया। निकिर, अरे तो ॾिसो ज्यादा धिका ॾियोसि कढोसि ॿाहिरि। नवाब खान पंहिंजो होश न हिकड़े पंहिंजे होशन मां निकिते न थाणे ते ऊंधो टकराईंदो सां। ॾाढा थाणा होॾा खुलिया पिया अथई, गोरठूं खुलियूं पई जेके वणई ते कंदा हले, पर हितां मुंहिंजा पेर टाह मरी वेंदे हरू भर अॻ में मरल में आई। छो तो असांखे आधार में अची निकुर ॿार। चाचा नवाब हे ईअं न वेंदो, न जलके खे धिका ॾेई कढणो पवंदो। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे त तूं हेॾो मुड़ुसु माण्हू आहीं। सुञाणा थो तव्हां सभिनी खे। मां मुड़ुसु माण्हू न आहियां, बाक़ी तूं साईं वॾो मुड़ुसु माण्हू आहे। निकुरानी त धिका ॾेई न कढाए ॿार। मां सभिनी खे ॾिसी रहंदुसि, कॾहिं तव्हां पास न आहियो न को ढेरी करे छॾींदोसांव। हाणे फट मार चौक पर चल त जल्दी सही आहे।